आस्क मुफ्ती मुजीब रहमान। अॼुकल्ह असांजा मामला बहितर न आहिनि। असां नमाज़ टाइम ते पढ़ूं था, नमाज़ मुंहिंजी टाइम ते आहे, रोज़ा मुंहिंजा टाइम ते आहिनि, ॾाढ़ी मूंखे ठीकु ठाकु रखियलु आहे, पगड़ी मूंखे ठीकु ठाकु पातल आहे, लिबास मुंहिंजो सॼो लिबास इस्लामी आहे, मां मामलात में वॾी मार थो खाई वञा। असां अक्सर ॾिसूं था, ॾिसो पब्लिक खे हिकिड़े पासे असां रखण जी कोशिशि कयूं। यकीन कयो दीनदारनि जा मामला ठीकु न आहिनि, ऐं जेके दीनदारनि जा मामला ठीकु न आहिनि न, हली करे सुभाणे असांजे दीन खे डैमेज ईंदो। हे माण्हू मुतनफ़िर थींदा, हे माण्हू बाद में इहा ॻाल्हि कंदा, ॾिसो हे मुला आहिनि, इन इहो कमु ईअं कयो आहे, त दीनदारनि खे मां ख़ासि तौर ते ॿाहूं जेको आहे हीअं ॿधां थो त महिरबानी करे पंहिंजा मामला बहितर करण जी कोशिशि कयो। तव्हांजे करे अलाह जो कसम आहे इस्लाम जो ॿेड़ो गर्क थिए थो, इस्लाम जेको आहे बदनाम थिए थो। माण्हू इन में मुतमिन लॻा पिया हूंदा आहिनि, बसि असांजा मामला जेको आहे हीअं हुजनि, नमाज़ सां पढ़ूं था, नमाज़ सां मामला बहितर, नमाज़ त बहितर आहे, फ़र्ज़ु जेको अदा थी वेंदो, पर मामला जेके आहिनि त इंसान सां ॾेती लेती कयो था, उनमें इंतिहाई ज़्यादा ख़्यालु कयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बयानु आहे, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अक्सर ईअं फरमाईंदा हुया त कंहिं बंदे जो ज़्यादा बहितर क़ुर ॿुधी करे, ज़्यादा क़ुर उहो बहितर पढ़े थो, या बहितर बयानु करे थो, या बहितर इस्लामी लिबास आहे, चाहे कंहिं क़िस्म जो कोई बि धोखो न खाइजो तकड़ में, मथां यकीन करे वेही रहो, मथां यकीन करे वेही रहो त इहो 100% ठीकु आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे इहो 100% ठीकु न आहे हूंदो। कंहिं इंसान जे ठीकु हुजण जे लाइ छा करिणो पवंदो, हे ॻाल्हि नोट करे ॿुधो, कंहिं इंसान जे ठीकु हुजण जे लाइ उन सां सफ़र कयो, गॾु उन सां गॾु सफ़र कयो, उनखे थोरो घणो कर्ज़ु ॾेई ॾिसो, उनखां थोरो घणो कर्ज़ु वठी ॾिसो, 3, 4 ॾींहं 5 ॾींहं जॾहिं तव्हां उन सां मुसलसल हलंदव न, तव्हांखे उनजी क्वालिटी जी ऐं कैटेगरी जी बिल्कुलु ख़बर पइजी वेंदी, त बाद में उन सां वॾा मामला कयो। कंहिंखे ठीकु ठाकु जेको आहे लिबास में जुबे कोबे में ॾिसी करे फौरी तौर ईअं न चओ त साईं वठो जेको आहे किरोड़ मां तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां, सुभाणे अहिड़ी जेको आहे तोखे इहो चटी हणंदो न, तूं पिनंदो वठंदी। असां अखियुनि सां ॾिठासीं अहिड़ा माण्हू जेके हाई क्लास जा, हाई क्लास जा, जेको तव्हां चओ त हे साईं ज़िंदगी में बि धोखो न कंदो, धोखो करे वियो साईं, पैसा खणी मार्केट में उड़ी वियो। अखियुनि सां ॾिठोसीं, मां त चवां पियो त यार हे त बुज़ुर्ग आहे, हे त वॾो सूफ़ी आहे, हिन खे पराए हक़ खां इंतिहाई ज़्यादा नफ़रत आहे, हे परावा पैसा बिल्कुलु बि न खाईंदो। कंहिं बंदे खां अटकल सां 2-3 लख वठी करे, मुंहिंजे अखियुनि ॾिठो हिकिड़ो वाक़ियो आहे, अखियुनि ॾिठो 2-3 लख कंहिं बंदे खां वठी करे, मूंखे ज़रूरत आहे साईं फलाणे टाइम ते, जंहिं टाइम तोखे ज़रूरत पए उन टाइम मां ॾेई छॾींदुमि, जंहिं टाइम बसि हिकिड़ी कॉल करण जी ज़रूरत आहे, बसि हल साईं उनखे उन टाइम ज़रूरत पई बि साईं, उन हिकिड़ी कॉल 2 कॉल 3 4 5, पर अॻिलो जेको वठी वियो न, मां चवां पियो उहो बि चवंदो हूंदो तूं केरु आहे जेको मूंखां पैसा वापसि वठण जी कोशिशि करें थो, केरु आहे। उहो वाक़ियो जेको मां ॿुधायां थो हुनखे घटि में घटि 5 साल थी चुका आहिनि, 5 साल। वठण वारो बि बिल्कुलु ॾाढ़ी वारो हुयो, पटके वारो हुयो, ऐं ॾियण वारो बि ॾाढ़ी वारो हुयो। हाणे 5 साल, हल बाबा आहे हिमत, पैसा मूंखां वठी ॾेखार, त मामला साईं तकड़ में न कंदा कयो, तहक़ीक़ करे, तहक़ीक़ी जाइज़ो वठी करे पोइ जेको असां मामला करण जी कोशिशि कयूं। ऐं इस्लाम हुकुम बि इहो ई ॾिनो आहे, इस्लाम जो हुकुम बि इहो ई आहे, मोमिन जेको आहे मुस्लमान 2 दफ़ा धोखा न आहे खाईंदो, मोमिन मुस्लमान 2 दफ़ा धोखा, जेकॾहिं 2 दफ़ा धोखा खाओ था न, पोइ यानी तव्हांजे अकुल जे अंदरि कमी आहे, यानी पोइ तव्हांजो दिमाग़ यानी कमु नथो करे। कॾहिं कॾहिं महसूसु थींदो, ॾिसो अल्लाह ताला जनम खे फुज़ूल नाहे बनायो, अल्लाह ताला जनम खे फुज़ूल नाहे बनायो। दुनिया जे अंदरि जे अहिड़े बदमाश क़िस्म जा जॾहिं असां माण्हू ॾिसूं था न, पोइ असां चवंदा अल्लाह ताला बिल्कुलु ठीकु तरीक़े सां अल्लाह ताला जनम खे बनायो आहे। दुनिया जे अंदरि जेको ज़ुल्म ॾिसूं था न, पोइ चवंदा बिल्कुलु अल्लाह ताला हक़ ते ई जनम खे बनायो आहे, ऐं अहिड़नि माण्हुनि खे अल्लाह ताला जनम में दाख़िल सुभाणे कंदो। वॾा ज़ुल्म लॻा पिया आहिनि दुनिया में, अल्लाह ताला कंहिंखे जनम में मोकिले थो न, अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि ज़ुल्म न कंदो आहे। उहो बंदो हितां पंहिंजे लाइ मोचड़ा पाण खणी करे आख़िर तरफ़ ट्रेवल करे हलंदो आहे। अल्लाह कंहिंजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि ज़ुल्म न कंदो आहे। अल्लाह ताला हक़ सां जनम खे बनायो आहे ऐं जन्नत खे बनायो आहे। तव्हांजा मामला जंहिं टाइम बिगड़ी वेंदा,
तव्हां अल्लाह ताला जी नाफ़रमानी जंहिं टाइम करणु शुरू कंदो, सरकशी करणु शुरू कंदो, त पोइ अल्लाह ताला तव्हांजे हालात खे बिगाड़े छॾींदो। अल्लाह ताला आख़िरत वारी जेकी मंज़िल आहे न, उनखे अल्लाह ताला इंतिहाई मुश्किल बणाए छॾींदो। त मामलात खे असां बहितर बणाइण जी कोशिशि कयूं।